इंतज़ामी लापरवाही ऐं बदउनवानी जी इंतहा। सिंधु दरिया ऐं मंछडनि खे गदिलाइण खां बचाइण लाइ गंदो पाणी समुंड ताईं छोड़ करण वारो 5 सालनि जो मनसूबो RBOD2 22 साल गुज़रण बावजूद मुकमल न थी सघियो। 14 अरब रुपयनि जी लाॻत सां शुरू थियल रिथा जी बजट में 3 ते इज़ाफ़ो। 62 अरब रुपयनि मां 39 अरब रुपया ख़र्च थियण बावजूद मनसूबो अणपूरो। रिथा में अरबे रुपयनि जी बदउनवानी जी बि तस्दीक। आपाशी खाते ज़िम्मेवार कामोरनि ख़िलाफ़ कार्रवाई बदिरां खेनि सणबिन पोस्टुनि ते मुक़ररु करे छॾियो। KTN जे प्रोग्राम द मिरर में छिड़काईंदड़ इंकशाफ़। इल्ज़ाम हेठि आयल कामोरे वक़ार अहमद क़ादरी पंहिंजे ख़िलाफ़ थियल इंक्वायरी खे ज़्यादती करार ॾींदे समूरो मामिलो अलाह ते छॾे ॾिनो। उन्हनि जी कोशिश आहे त मूंखे क़त्ल या धमाको कराए चूंडूं मुलतवी करायूं वञनि। इमरान ख़ान सुभाणे लाहौर में चूंड रैली जी क़यादत जो ऐलान करे छॾियो। पंजाब जे वॾे वज़ीर IG ऐं CCPO लाहौर खां इस्तीफ़ा जो बि मुतालबो। इमरान ख़ान चयो आहे त पंजाब में अहिड़े शख़्स खे निगरान वॾो वज़ीर बणायो वियो जेको असां ख़िलाफ़ आहे। ज़िल शाह खे क़त्ल करे केस मुंहिंजे मथां दाख़िल करायो वियो। मरियम नवाज़ ज़िल शाह जे क़त्ल खे हादिसो करार ॾियण जी हिदायत ॾिनी। लाहौर में वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कंदे इमरान ख़ान चयो त हुकुमराननि खे ख़ौफ़ आहे त चूंडुनि में अवाम जो समुंड निकिरंदो, तंहिं करे ही चूंडूं मुलतवी कराइण चाहिनि था। कुझु बि थी पवे, सुभाणे रैली जी क़यादत कंदुसि। इमरान ख़ान जो अदालतुनि में भॼण बुज़दिली जी इंतहा आहे। हू पंहिंजी शुरू कयल IMF प्रोग्राम जी बहालीअ खे नाकाम कराइण चाहे थो। रोडुनि ते डफेड़ ऐं विगोड़ी इमरान जी एजेंडा आहे। वज़ीर आज़म जा PTI सरबराह मथां तनक़ीदी वार। शहबाज शरीफ़ चयो त बुज़दिल माण्हू अदालतुनि खे तलाशी नथो ॾिए छाकाणि त हू ॾोहारी आहे। इमरान ख़ान मुल्क में अदम इस्तेहकाम जी बाहि भड़काइण चाहे थो। हू नथो चाहे त ग़रीब अवाम खे महांगाई ऐं मुआशी दबाव मां रिलीफ मिले। लिहाज से फिर मैंने अपने बॉस राजा शकील जमान जो PTI सेंट्रल पंजाब हैं उनको मैंने ये सारी बात बताई, और GB सिक्योरिटी के डायरेक्टर भी हैं, मेरे बॉस हैं वो, मैंने उनको ये सारी बात बताई। उन्होंने फिर मुझे जो है साथ लिया, यास्मीन राशिद से मिले हम। उसके बाद जो है ना खान साहब के पास मुझे लेके गए। खान साहब के पास जो है उन्होंने डॉक्टर यास्मीन राशिद उनको सारी बात उन्होंने बताई कि जो है ये मामलात हैं। तो उन्होंने खान साहब ने शाबाश दी। उसके बाद जो है हम वापस आए तो राजा साहब ने मुझे जो है बताया कि आप जो है अपना थोड़ा लुक चेंज करके जिस तरह मर्जी जो है लाहौर में फिरे, कोई इशू नहीं है, हम आपके साथ हैं, अल्लाह खैर करेगा, कोई ऐसा मसला नहीं बनेगा। लाहौर में PTI जो कारकुन ज़िल शाह पुलिस तशद्दुद न पर रोड हादसे में फ़ौत थियो। ज़िल शाह जी वीडियो बि जाली आहे। पंजाब हुकूमत ऐं IG पंजाब पुलिस तशद्दुद में PTI कारकुन जी फ़ौत थियण वारनि इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। IG पंजाब उस्मान अनवर चयो आहे त ज़िल शाह खे टक्कर हणंदड़ गाॾीअ जो मालिक PTI जो अहम उहिदेदार आहे। सोशल मीडिया ते ज़िल शाह जी पुलिस तशद्दुद में मौत थियण बाबति कूड़ियूं ख़बरूं हलायूं वयूं। गाॾी 6:24 मिंटनि ते फोर्ट्रेस स्टेडियम वटि ज़िल शाह सां टकराई। सीट ते ज़िल शाह जो रत बि मौजूदु आहे। राजा शकील ऐं जवान सेब खे पुलिस हिरासत में वठी छॾियो आहे। ॿिन्ही खे अदालत में पेश कंदासीं। ज़िल शाह जे वारसनि सां बि राब्ते में आहियूं। हमारा सियासत से लेना देना नहीं था। मेरी नॉमिनेशन हुई, पहले मेरे पे रिलीजियस एक अटैक आ गया, उसके बाद मुझे साजिश में कहीं पे डाल दिया गया, अब मुझे कत्ल में डाल दिया गया। कत्ल का इल्ज़ाम लगाना क्या इतना आसान है कि आप इल्ज़ाम लगाएं और उसके बाद आप कहें कि बस ठीक है, हमारे बीवी बच्चे नहीं हैं, हमारे पे थ्रेट नहीं आता। सबसे बड़ी चीज ये है कि आपको बताया गया, आपके लीडर ने, सबने, कि जी ये कत्ल इस तरह हुआ है, ये एक्सीडेंट हुआ है, ये सारा कुछ हुआ है, और उसके बाद आप यास्मीन राशिद साहिबा ने भी प्रेस कॉन्फ्रेंस की, बाकी सारे लोगों ने भी प्रेस कॉन्फ्रेंस की। इल्जाम तो ना लगा, आप सियासत कर लें, आप सारा दिन कर रहे हैं सियासत, हम तो नहीं सियासत से रोक रहे आपको। मैं नहीं ये भूलने वाला चीज, उन्होंने बहुत ज्यादा ज्यादती की है, और पता चल, अगर ना पता होता तो और बात थी, पता चलने के बावजूद ज्यादती की है, जो मेरा ख्याल है इससे बड़ा क्राइम। भाई पॉलिटिशियन तो सादिक और अमीन है, आपको पता होने के बाद आप झूठ बोल रहे हैं, इसके बाद क्या रह जाता है। पंजाब के निगरान वॾे वज़ीर भी तहरीक इंसाफ के फौती कारकुन वारे मामले ते समूरा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त PTI पहिरीं साज़िश ऐं हाणे क़त्ल जो इल्ज़ाम लगाए रही आहे। गारिन धमकिन ऐं ट्वीट खां डिॼण वारो न आहियां, घर हलियो वेंदुसि पर कंहिंजे दबाव में न ईंदुसि। अवां पंहिंजी सियासत कयो, अवाम खे गुमराह न कयो। ज़िल शाह वारे वाक़े बाबति ऑडियो कॉल मौजूदु आहे। यास्मीन राशिद खे समूरा तफ़सील ॿुधाया विया हुआ।
राजा शकील हादसे बाबति फ़ोन ज़ुबैर नियाज़ी खे कई हुई। पीटीआई लाशन ते सियासत करण चाहे थी। इमरान खान रुगो मुल्क में अनारकी चाहे तो। इमरान खान के हाणे शाह महमूद कुरैशी सां बि मसलो आहे। पाक आर्मी टीम स्प्रिट मुक़ाबलनि जी पुॼाणी। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी तक़रीब में ख़ासि महिमान तौर शिरकत। ISPR जो चवणु आहे त पबी जे जबलनि ते थियल मुक़ाबलनि में पाक फ़ौज 7 टीमनि खां सवाइ 10 आलमी टीमनि बि हिसो वरितो। बहरीन, सऊदी अरब, मराकश, उज़्बेकिस्तान, थाईलैंड, अर्दन, अमेरिका, इराक, काज़किस्तान, क़तर जे टीमनि मुक़ाबलनि में शिरकत कई। आर्मी चीफ मुक़ाबलनि में कामयाबी माणींदड़ रांदीगरनि में इनाम पिणु विराया ऐं टीमनि जी पेशेवरानी सलाहियतुनि खे साराहियो। SUP जो डिजिटल आदमशुमारी, धारनि जी आबादकारी ऐं ॿिनि मसइलनि ख़िलाफ़ सखर खां निकितल प्यादल मार्च बुल्ली शाह करीम पहुची वियो। काफ़िले जी दरगाह शाह अब्दुल करीम जी मज़ार ते हाज़ुरी। सिंध जी ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरियूं वयूं। काफ़िलो राति बुल्ली शाह करीम में तरसण खां पोइ सुभाणे बिठोरे ॾांहुं रवानो थींदो। अॻवाननि मार्च खे ख़िताब कंदे चयो त सिंध मार्च पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ अमली जदोजहद जो हिसो आहे। सिंध दुश्मन मनसूबनि खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। घोसपुर वेझो धड़ड़ पुलिस पिकट ते हथियारबंदनि जी काह, 2 एहलकार अगवा करे विया। पुलिस मूजिब पिकट ते 10 खां वधीक हथियारबंदनि हमलो करे एहलकारनि अब्दुल गफ़ार सोंदड़ो ऐं सिजाद जखराणी खे हथियारनि समेत अगवा करे खणी विया आहिनि। इतला मिलण बाद पुलिस जी वॾी नफ़री वाक़े वारे हंधि रवानी थी वई। कराची जे कोरंगी वारे इलाइक़े में गुम थियल नीगर बदफेलीबाद घुटा ॾेई क़तल। 10 वरनि जे हुसैन जो लाश कार में हथ। पुलिस सर्जन पारां बाड़े सां बदफेली थियण जी तस्दीक। पुलिस पार्किंग स्टेट जे चौकीदार आसिम ऐं कार मालिक शहज़ाद खे गिरफ़्तार करे वरितो। शुरूआती जांच रिपोर्ट मूजिब नीगर खे बदफेलीबाद घुटा ॾेई क़तल कयो वियो। SSP कोरंगी चयो आहे त नीगर जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हो। गिरफ़्तार थियल 2 ॼणनि जी DNA टेस्ट बि कराई वेंदी। लाल मेरी पत रखियो भला झूले लालन हो सिंधड़ी दा हो सिंधड़ी दौर से शाबाश कलंदर वाली कलंदर तमाम मस्त कलंदर कलंदर पाक कलंदर कलंदर शाह कलंदर कलंदर वाली कलंदर अली दा पहला नंबर अली रग रग दे अंदर तमाम मस्त कलंदर कलंदर पाक कलंदर हुसैन लाल कलंदर तमाम मस्त कलंदर कलंदर मस्तो मस्त कलंदर लाल मस्तो मस्त कलंदर लाल मस्त कलंदर मस्त कलंदर। दमादम मस्त कलंदर जी सदाउनि सां कलंदर लाल शाहबाज़ रहिजी 771 उर्स मुबारक जी शुरूआत। गवर्नर सिंध कामरान खान टिसोरी मज़ार ते चादर चाढ़े उर्स तक़रीबन जो इफ़्तिताह कयो। सिक्योरिटी लाइ 4,500 एहलकार मुक़रर। सिंध समेत मुल्क जे कुन कुछ मां पांधेड़नि जी सेवल आमद जो सिलसिलो जारी। सिंध हुकूमत पारां मुख़्तलिफ़ ज़िलनि में शुरू कयल रेस्क्यू सर्विस 1122 लाइ ख़रीद कयल एम्बुलेंसिस रोडनि ते हलण बदिरां ठठे जे गोदामनि में सड़ण लॻियूं। करोड़े रुपयनि जा लागत सां ख़रीद कयल सवें एम्बुलेंसिस इस्तेमाल ई न थियूं। केतिरनि ई गाॾियुनि जो सामान बीठे बीठे सड़ी वियो। सिंध सरकार नोटिस न वरितो।
ठुल वेझो ॻोठ हसन आबाद लॻ मासूम नीगर सां मुबैना बदफेली जवाबदार नीगर खे बेहोशी जी हालत में घर ॿाहिरां उछलाए विया। नीगर गणती जोगी हालत में कराची मुंतकिल। वालिद जे फ़रियाद ते ॿिनि जवाबदारनि सोडल भट्टी ऐं नादर मथां केस दाख़िल। पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी। पाकिस्तान सुपर लीग की तारीख़ जो सभ खां वॾो स्कोर मुल्तान सुल्तान्स कोयटा ग्लेडिएटर्स खे 263 रन्सनि जो हदफ़ ॾेई छॾियो। मुल्तान जे उस्मान खान 36 बालनि ते तेज़तरीन सेंचुरी बि ठाहे वरिती। मोहम्मद रिज़वान 55 ऐं टिम डेविड 43 रन्सुनि जी इनिंग खेॾी। जबल जहिड़ो हदफ़ हासिल करण लाइ कोयटा ग्लेडिएटर्स जी बैटिंग जारी। ऐं भारत में इंतहा पसंदी अरूज ते होली जे मौक़े ते परॾेही नारी ऐं मुस्लमान औरतुनि जी तज़लील वारनि फुटेज सां भारत जो असुलु चहिरो साम्हूं अची वियो। जापान सां वास्तो रखंदड़ नारी खे भारतीय नौजवाननि जे हुजूम ज़बरदस्ती पकिड़े रंग ऐं अंडा बि हया। मुख़्तलिफ़ शहरनि में मुस्लमान औरतुनि ते बि ज़बरदस्ती रंग उछलायो वियो ऐं घरनि ते पथराव कयो वियो।